जुगी असांजी कखन पनन जी तंहिं ते भी नज़र आ दुश्मनन जी लिकी लिकी सा वकोड़े वेई कखन ते कोसी रखी विया केरी दुखी दुखी सा भरी पई आ उमंग दिल जी डरी पई आ ज़बान रत सां भरी पई आ। जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सैयद, जिए शहीद बाबा बशीर खान कुरैशी। मुंहिंजा दोस्तो ऐं साथियो, ही जेको टियों ॾींहुं आहे जेको ज़ुल्म थियो आहे, पूरी सिंध इन ज़ुल्म जी मज़म्मत करे थी ऐं सिंध पूरी सरापा एहतिजाज आहे, दुख में आहे, गम में आहे, कावड़ में आहे। पंहिंजी धरतीअ जी मालिकी कयो ऐं वारसी कयो। सभु दोस्त जीअं हिन मसइले ते गॾु थिया आहियो, ईअं ई सिंध जे मसइले ते बि गॾु थियो। सिंध तव्हांखे पुकारे थी त अचो धरतीअ जी मालिकी ऐं वारसी कयो। पोइ केरु कहिड़े बि प्लेटफॉर्म ते आहे, केरु कहिड़े बि नज़रिए सां आहे, अचो सिंध जी सभु मालिकी कयो। जे जीवन तो में सिंध न आ पोइ मुंहिंजी तोखां दूरी आ। ही जीवन जीवन आहे शायदि जेल सर सभी तूलिया।